खाना जी घरवारी हिकिड़ी हिनखे फरमाइश कई चई मूंसां कुझु अहिड़ो कर जो मां घुमंदी वतां। अलाए छा हिन छा कयोसि गुत को पकड़े पखे में ॿधी छॾियईंसि घुमंदी थी वतां। हिन जी घरवारी हिकिड़े ॾींहुं हिनखे चयो मूंसां कुझु अहिड़ो कर जो मुंहिंजूं चीका निकिरी वञनि। हिन छा कयो आंगुर को पकड़ियऊं दरवाज़े में ॾेई छॾियईंसि। हिनखे घरऊं चयऊं हिकिड़े ॾींहुं वञ वञी पेम्पर ते वठी अचो। रोज़ वठंदो आहियां पेम्पर हिन खां विया विसरी रोज़ विसरी वेंदा आहियूं। पेम्पर विसरी हाणे चवे छा हुते कुझु सम्झ में न आयो। चई भाऊ इहो भला हिन जी केसिंग त ॾिजांइ। हिनखे सॼो ॻोठ चिरियो चिरियो चवंदो हुयो। मां पुछियोमांसि ही सभु तोखे चिरियो चिरियो छो था चवनि। हिन मूंखे चयो छॾे न सभु हे चिरिया आहिनि ही वठि टमाटा वञ लसी ठाहिया। खाने जो साईं चाचो गुज़ारियो हे वियो बुकिंग कराइण क़बर जे लाइ। कीअं बुकिंग कराई बुकिंग वारे चयसि भाउ पूरा 5000 वठंदोमांइ। हिन वटि पैसा हुया कोन। खाना चयसि भाई हीअं कर 2000 वठो बाक़ी जंगा भली क़बर खां ॿाहिरि रखजांइ। हिकिड़ो अमरा वियो खीर वठण कुते लाइ। दुकानदार खे चई पा खीर ॾे कुते लाइ। दुकानदार चयोसि हिते पीअंदे या घर खणी वेंदे। खान साईं वॾो बदमाश आहे। सफ़ा आहे छापर ॾिसो न वॾो बदमाश आहे। उन ॾींहुं छा कयईं घिटी में पोइ वञे पिस्टल खयूं। ॾिठई नंढड़ो छोकिरो मलाई थो खाए बीठो पिस्टल रखी सॼी मलाई चुपेसि। खाने जो मुंहुं ॾिसो ईअं अथसि मुंहुं ॼणो सुकल वण ते तावीज़ ॿधल आहे।